मरहूम असांजे अज़ीम उस्ताद मरहूम साईं बख़्त अली मल्ला रहमतुल्लाह जी पोटी ऐं साईं उस्ताद गुलाम कादिर लाइक़ जी न्याणी मोहतरम नसीमा परवीन खे अवॉर्ड मिली रहियो आहे। असीं मुबारकबाद ॾींदा। पेटेल अफ्तार का गवर्नमेंट के जनरल सेक्रेटरी कादिर भाई जून जो गुज़ारिश आहे त हू अचनि। असांजे महिमान साईं शहाबुद्दीन इंडर साहब डायरेक्टर एजुकेशन सेकेंडरी रीजन सखर के टोपी ओढ़ाइन साईं कादिर भाई जून ऐं पेटेल अफ्तार का गवर्नमेंट के सदर साईं फ़याज़ हुसैन साहब खे गुज़ारिश आहे त हू अचनि ऐं साईं खे लुंगी ओढ़ाइन। साईं शहाबुद्दीन इंडर साहब। डायरेक्टर सेकेंडरी के सकाफ़ती तोहफ़ा पेश करे रहियो आहे उस्ताद कादिर बख्श जूणे जो ऐं गॾो गॾु साईं फ़याज़ हुसैन शाह गंबर जा सदर। पेटेल अफ्तार का गवर्नमेंट के सभिनी उहिदेदारनि खे बाटे गुज़ारिश आहे त अचनि ऐं ममता जे एवज़ साईं शहाबुद्दीन खे शील्ड पेश कनि। पेटेल अफ्तार का गवर्नमेंट जा सभई उहिदेदार। मोहतरम साईं शहाबुद्दीन इंडर डायरेक्टर सेकेंडरी सखर रीजन के एजाज़ी शील्ड पेश कर रहे हैं। पटेल ऑफ गंबर जा उहदेदार। जड़ाकर थे आम साना सुकेरेंसी जड़ाकर थे आम साना सुकेरेंसी कड़ाकर कर जेतरो वेर न विसराम अंदर रूह आयाम सजन पोता कुम करे बिठाई दे न खूबसूरत सिटन सा असी शहाबुद्दीन इंडर साहब डायरेक्टर सेकेंडरी सखर रीजन सखर के गुज़ारिश कंदासी त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि हिन प्रोग्राम जे हवाले सां। साईं शहाबुद्दीन इंडर साहब। मोहतरम साईं मोहम्मद हाजी बोलो साहब डायरेक्टर प्राइमरी स्कूल, साईं फयाज़ हुसैन मैसर साहब एजुकेशन ऑफिसर प्राइमरी, साईं मोहम्मद हफीज़ दरबान साहब सेकेंडरी शेरपुर, मिस्टर इमदाद अली लाड़े साहब डायरेक्टर साईं नूरुद्दीन कंवर साहब असांजो मरकज़ी दस्ता जो अॻवान रही चुका आहिनि ऐं तमामु सीनियर वॾी ऐं मुंहिंजा AEO CEO साईं मखदूम साहब ऐं असांजो मुतालका करे थी साईं ऐं ॿी हुनजी पूरी बॉडी ऐं असांजा कराम अॼु तव्हांजे हिन इदारे जे अंदरि उस्तादनि जी एवॉर्ड ॾियण जी तकलीफ़ रखियल हुई ऐं मुसलसल मखदूम साहब जन सां मां राब्ते में हुउसि पर कुझु शेरपुर जा इशूज़ हुया उनजे करे डिस्ट्रिक्ट शेरपुर में मूंखे वॾो टाइम लॻी वियो ऐं लेट पहुतुसि ऐं अवां जूं तकलीफ़ूं या अवां जो मरकज़ी सेरेमनी जो हिसो आहे उहो न ॾिसी सघियो। उस्ताद हिननि एवॉर्डनि खां तमामु ऊची शइ आहे ऐं केतिरा बि एवॉर्ड उस्ताद खे ॾिजनि उस्ताद जे कद खे उहे कुझु पूरी कोन था सघनि। ऐं उन पगड़ी में जेको प्राइमरी उस्ताद आहे उनजी त छा ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं आउं चवंदो आहियां त उस्ताद आहे ई प्राइमरी उस्ताद, बाक़ी फैसिलिटेटर आहे, सहूलतकार आहे। कुझु ॿार पढ़ी थो अचे कुझु असां सपोर्ट कयूं था। बुनियाद जेको इमारत जो प्राइमरी उस्ताद विझे थो ऐं जिन हालतुनि में उहो विझे थो उन खां आउं बि बख़ूबी वाक़िफ़ु आहियां। ऐं केतिरा साल DO प्राइमरी घोटकी रही चुको आहियां, डिप्टी डायरेक्टर प्राइमरी रही चुको आहियां त मूंखे ख़बर आहे असांजो प्राइमरी उस्ताद
केतिरियूं कोशिशूं वठे थो तालीम जे भलाई जे लाइ ऐं कहिड़ियुनि हालतुनि में वठे थो सभिनी खे ख़बर आहे। खोड़ सारा अहिड़ा स्कूल हूंदा आहिनि जिन में हिकिड़ो कमरो हूंदो, किथे वॉशरूम जा मसइला आहिनि, बाउंड्री वाल कोन्हे, खेॾाइण जे लाइ मैदान कोन्हे, प्रॉपर ओतिरी बजेट कोन्हे, हुनखे क्लरिकल स्टाफ कोन्हे, हुनखे स्वीपर कोन्हे, हुनखे पटियालो कोन्हे, हुनखे चौकीदार कोन्हे। हिकिड़ो प्राइमरी उस्ताद पाण हेडमास्टर बि पाण, टीचर बि पाण, पटियालो बि पाण, चौकीदार बि पाण, स्वीपर बि पाण, क्लर्क बि पाण। अञा छा करे हिन सिंधी जी तरक़ी जे लाइ मथो त न फाड़ींदो। त इन्हनि हालतुनि में असांजो ही उस्ताद ही असांजी एजुकेशन संभाली वठो आहे ऐं उहा प्रोडक्ट उहो रॉ मटीरियल असांखे मोकिले थो। सेकेंडरी वारा पंहिंजूं कोशिशूं वठनि था फर्स्ट ईयर इंटर ताईं, उन खां पोइ कॉलेजिस में असां शिफ्ट कयूं था। हिकिड़ी शइ ॾिठी वई आहे त प्राइमरी खां पोइ ड्रॉप आउट थिए थो ॿारनि जो, ॿार एजुकेशन मथे नथा पढ़नि। इन जा खोड़ सारा रीज़न थी सघनि था। थी सघे किथे वेझड़ाई में को एलिमेंट्री स्कूल न हुजे, को हाई स्कूल न हुजे, या हिकिड़ो गैप हुजे उन हाई स्कूल ऐं उन प्राइमरी स्कूल जे इंतिज़ामिया में। आउं जॾहिं हाई स्कूल में हेडमास्टर हूंदो हो त मां इर्द गिर्द जा जेके बि प्राइमरी स्कूल हूंदा हुआ उन्हनि जे हेडमास्टर जे एज़ाज़ में टी पार्टी रखंदो हुउसि। पहिरियों एकेडमिक सेशन खां पहिरियों ऐं सभिनी खां पुछंदो हुउसि तव्हां वटि 5 में घणा पास आउट थियनि था, तव्हां वटि घणा। उन खां पोइ आउं उन्हनि खे पर्सनली रिक्वेस्ट कंदो हुउसि ऐं इएं ड्रॉप आउट ख़तमु थी वेंदो हुयो। असांजा हाई स्कूलनि जा हेड मास्टर कॾहिं बि इहा ज़रे बराबरि तकलीफ़ नथा कनि त प्राइमरी जे स्कूलनि जे हेड मास्टर सां मीटिंग करे उन्हनि खां पुछनि तव्हां वटि पास आउट केतिरा था थियनि, उन्हनि खे काॾे वञणु ॾिजे, उन्हनि खे हाई स्कूल ऐं मिडिल स्कूल ताईं खणी अचो जीअं ॿारनि जो ड्रॉप आउट घटि में घटि थिए। तो इन जे लाइ असां कोशिशूं वठूं था। इंशाल्लाह हाणे जॉइंट मीटिंग रखंदासीं। प्राइमरी असांजा जेके उस्ताद प्राइमरी जूं तंज़ीमूं तमामु हिकिड़ो निरालो उन्हनि जो किरदारु रहियो आहे ऐं इन में ॾाढा रोल बि रहिया आहिनि, वफ़ादार किरदार बि मौजूदु आहिनि। पर वॾे में वॾी बहादुरी ऐं जेका प्राइमरी उस्तादनि में ॾिठी आहे उहा कंहिं में अॻे चकर आला खान यूनिवर्सिटी में एजुकेशनल फोरम ते मूंखे ऑनलाइन वर्कनि आऊं उन्हनि सां इहा ॻाल्हि ॻाल्हाई त साईं टीचर्स जे अंदरि जेका डिस्क्रिमिनेशन आहे हिन जो ख़ात्मो थिए। त हिकिड़ो जेको टीचर आहे 11 ॿारनि खे पढ़ाए थो उनखे 17 ग्रेड, जेको 9 10 खे पढ़ाए थो उनखे तव्हां 15 16 ग्रेड, ऐं जेको हेठि पढ़ाए थो उनखे तव्हां 14 ग्रेड, 17 ग्रेड ॾेई छॾियो सभिनी खे ऐं रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मास्टर रखी छॾियो ऐं तव्हांखे असां वटि सुठा टीचर हिन ग्रेड जे करे भॼी न वञनि। आउं जॾहिं पब्लिक स्कूल सखर में लेक्चरर हुउसि त असांजी प्राइमरी एजुकेशन में जेके PhD पढ़ाईंदा हुआ 18 19 ग्रेड हुयो प्राइमरी लेवल के पढ़ाईंदड़नि जे लाइ बि, पर रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मास्टर। त इहो इंशाल्लाह ज़रूरु कमु करी इहे शयूं थींदियूं थियण वञनि पियूं। ॾिसो प्राइमरी उस्ताद 5 ग्रेड में हूंदो, वरी 7 ग्रेड में, वरी 9 ग्रेड में, अॼु 14 ग्रेड में, 16 17 भी पढ़े इंशाल्लाह ताला गवर्नमेंट ऑफिसर या कुछ सीएम से डायरेक्ट ॾेई चुको आहे। काले न काले ही जेको प्रेशर आहे उहो रस्तो निकिरी वेंदो ऐं अव्हांजे शान शान जेके आहिनि इहे ग्रेड अव्हांखे मिलंदा ऐं अव्हांजूं तकलीफ़ुनि खां असां वाक़िफ़ आहियूं। अव्हां वॾी महिनतूं कयो था, मुशक़तूं कयो था स्कूलनि जे अंदरि ऐं नंढड़नि ॿारनि खे जहिड़े हालात खे संभालियो था। 15-20 हज़ार को फंड कोन्हे, 15-20 हज़ार 2003 में गवर्नमेंट शुरू कयो। उन वक़्त जी इन्फ्लेशन छा हुई, उन वक़्त जी डिवेल्यूशन काथे वञी पहुती आहे, डॉलर रेट काथे वञी पहुतो आहे,
जेको 2003 में कंहिं प्राइमरी स्कूल खे 20,000 मिलनि ऐं 2024 में 20,000 मिलनि, ॾींहं राति फराक। 2003 में 20,000 मिलंदा हुआ, प्राइमरी स्कूलनि जा अधु हिसनि ते फंड बची पवंदा हुआ, वरी मथे साल में स्कूल खे कॾहिं को कमिरो ठाराईंदा, कॾहिं वाशरूम ठाराईंदा, कॾहिं भिति ठाराईंदा। हाणे वीचारा पंहिंजूं एक्टिविटीज़ पूरियूं नथा करे सघनि, छाकाणि जो वॾो हाई इन्फ्लेशन थी वई आहे, शयूं महांगियूं थी वयूं, स्टेशनरी आसमान ते वञी पहुती आहे, का अहिड़ी शइ कोन्हे। कम्युनिकेशन महांगी तंहिं हूंदे बि तव्हां मुंहुं ॾिनी बि कयो, ऐं इंशाअल्लाह असां तव्हांजे हक़ जे लाइ हमेशह ॻाल्हायूं बि आहे, ॻाल्हाईंदासीं बि। ऐं मुंहिंजो पंहिंजो ओरिजिनल टीचर आहे, मुंहिंजी अमर प्राइमरी उस्ताद हुई, मुंहिंजे घर में प्राइमरी स्कूल हो, जॾहिं बिल्डिंग बि न हुई। मूंखे संदर बि यादि आहे, संदरनि ते बि अमर उन्हनि ॿारनि खे, पुर जे ॿारनि खे पढ़ाईंदी, फर्नीचर बि हुनखे मुयसरु न हुयो, ऐं 20 साल असां पंहिंजे घर में स्कूल हलायो। नियाणियुनि जी बाद में बिल्डिंग मिली, 88 में 93 में वादा रिटायर करे विया। त इहे प्राइमरी जेको आऊं ॾिठो त ॾिसो, इन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था पर जो असांजा उस्ताद बि नवाण आहिनि, नयुनि शयुनि खे ॾिसो। तव्हां हेठी लेवल ते IT खे खणी वञो, कंप्यूटर खां मुतारिफ़ करायो, गेम्स करवायो। तव्हां हेठी लेवल जे ॿारनि खे अंग्रेजी पढ़ायो, साइंस जा नंढा नंढा तव्हां मॉडल्स तयारु कयो, उन्हनि खे हल्का हल्का विज़िट करवायो, उन्हनि खां नंढा नंढा प्रोग्राम कराए। तव्हां जेको आहे उन्हनि जे अंदरि हिकिड़ो निखार आयो ॿारनि जे अंदरि, त इहे जीअं ॿार असांजा मथे निकिरी वञनि, ऐं असांजा उस्ताद बि मुताले में शरीक थी वञनि, मुतालो कनि पिया, पढ़नि पिया। ऐं जेको सिलेबस अचे थो स्टेट बोर्ड जे तरफ़ां या हिन में उनमें असां राया पियो, असांखे लिखो, असां मथे लिखी मोकिलियूं त हीअ शइ, हीअ चैप्टर हुजे, हीअ